Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मुझे अंदर में अजीब हुए जख्म ताज़ा है जिनके अञा ताईं को बि मरहम नाहे मिली। मुझे धीअ जे बारे में छा ख्याल थी? जी सर। फ़कीर हे कम तोखे करणो आहे ऐं कीअं करणो आहे हे तोखे ख़बर हूंदी। आज मामा पापा जी 35th मैरिज एनिवर्सरी आहे। रियली? अच्छा मां हलां थो। तेरी जल्दी शादी आहे। मां पंहिंजी धीअ मायरा जो हथ वसीम जे हथ में ॾियण लाइ तयार आहे। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।